सघंदो जेको साईं मूंसां करे ॾेखारियो ज़िले में। ही साईं ना आहे पंहिंजे लाइ इम्तिहान आहे। इंशाअल्लाह ताला पाण ज़बरदस्त प्रोग्राम कंदासीं। इलाही मशवरा कया आहिनि, मशवरे में बरकत आहे। पाण जेके साईं सुमा शाह सां मुतफ़क़ आहियां इहे ई ॻाल्हियूं करण जे साईं रखियो। ही हींअर सिंध जॻह आहे, असां शाहबदर खां उथी आहे, हिनखे हेॾा सारा अची असांजा ठाह जा हिनखे दादा कहिड़ी लालच छा आहे, कहिड़ी तकलीफ़ जॾहिं साईं मूंसां तॾहिं कॾहिं बि न ठाह जी ॻाल्हि कोन कई। हुनजो दुश्मन अॼु असांजे सॼण खे ठाह बि करे, कॾहिं नगीब खे बि घुराए, कॾहिं शकूर खे बि घुराए। असांखे जितां ॾिसंदो आहे उबतो न छाजो असीं हुनखे मुंहं ते चढ़ी चवंदा आहियूं कोच बि कोन कंदा आहियूं। असांजे साईं मूंसां जो जेको दुश्मन आहे, असांजे दोस्तनि जो दुश्मन आहे, सो असांजो बि दुश्मन आहे, असांजो सॼण आहे। त मैं ई हुन सां असांजी संगत आहे, जेकॾहिं सफ़ा संगत छा थी करे त असीं पंहिंजा पेर चले घर वेहंदासीं। असीं मुनाफ़िक़नि सां असांजी न पई आहे, न इंशाअल्लाह पवंदी। पोइ असीं पंहिंजा पेर चले वेही रहंदासीं, दोस्तनि सां समाजी हिसाब सां ॿधल हूंदासीं, पर पेटे अलॻि जे हिसाब सां असीं दोस्तनि सां ॿधल कोन हूंदासीं। असीं इहा तव्हां साईं मूंसां खे क़ब्रस्तान ते बि ॾींदासीं त तुंहिंजे दुश्मन सां तुंहिंजे दोस्तनि छा कयो आहे, असां पेर चढ़े वेही रहिया आहियूं। असीं हुनखे उते कुल बख़्शे दुरूद बख़्शे असीं ईंदासीं, पर हिननि मुनाफ़िक़नि सां असां छा न आहे, हिते ॻाल्हाइणो ई कोन हो, हिननि मुनाफ़िक़नि जो ज़िक्र ई करणो कोन हो। जिन उताकुल में तालब तवारी आदेश थी विया माड़ियूं मुंहुं वारी जेके जे के जारी खिलाफ़ थी ॿधे हुन माना वारो भाउ मंसूर लखारी मज़ा मज़ा हताशा सदर जनरल सेक्रेटरी वज़ीरदार उस्ताद मूंखे अॻु मीटिंग में जॾहिं वाइदो कि असां साईं जी गोठ मीटिंग कई जंहिंमें दोस्त हुआ असांजा कुझु हुआ कुझु कोन हुआ साईं वारा कोन हुआ। उते बि असां चयो त बाबा असां त जेको पई चऊं साईं लाइ घणा वणा ख़र्चु करे उन प्रोग्राम ते इंशाअल्लाह कामयाबु कंदासीं। उते वाइदो असां लाइ वाइदो कयो त असां मूंखां त मूंखे वरी उन उस्ताद न्यूज़ वारे चयो त भाउ मूंखे मूवी